मेहरबानी दोस्तों, तव्हां हिते आयो। असांजा नौजवान आया आहिनि। शहज़ाद चांडियो साहब, आमिर बुघियो साहब, फैज़ छलगरी साहब, गुल लगारी साहब, इन्हनि सभिनी चयो त सदन जेका जाइज़ हक़ आहिनि उन जे बारे में ॻाल्हाइजे। इहे जेके IBA पास HMs आहिनि, हेड मास्टर्स आहिनि, इन्हनि सां वरी ज़्यादती पई थिए। इहे 950 जे आसपास उन खां कुझु वधीक सॼे सिंध जा उहे फ़र्द आहिनि जिन IBA जी टेस्ट पास कई ऐं जिन जो हक़ थिए थो मेरिट ते उन्हनि खे जॉब मिले। हाणे मुंहिंजो मिज़ाज आहे त रुगो माण्हू जे पसंदि जूं ॻाल्हियूं न कंदो आहियां। उहे ॻाल्हियूं करणु चाहींदो आहियां जेके सॼे सिंध जा उहे इशूज़ हुजनि जेके चाहियूं था त माण्हू ताईं पहुचनि। हाणे मूं हिननि दोस्तनि खां सवाल पुछियो, इहो सिधे समूरनि माण्हुनि खां मुंहिंजो सुवालु आहे त जेके तव्हीं सोशल मोबिलाइज़ेशन कयो था ट्विटर ते, फेसबुक ते, या हिकिड़ो ॿ मुज़ाहिरो कयो था 6 महीने 3 महीने, उन सां मसइला हल कहिड़ा कहिड़ा थियनि पिया। मूं चयोमांनि उहे ॿुधायो हिकिड़ा इंसानी हक़नि जा, ऐं उहे ॿुधायो जेके इकनॉमिक ऐं एजुकेशनल मसइला हुजनि जेके हल थिया हुजनि। खाउन पुछमि हिननि दोस्तनि खां, आमिर खां ऐं शहज़ाद खां ऐं फैज़ खां, हिननि सभिनी खां पुछमि त ॿुधायो कहिड़ा इशूज़ आहिनि। त पोइ पाण ज़िक्र कयूं, बाबा नाइला रिंद इशू हल कोन थियो, निमिरता इशू हल कोन थियो, सिंधू पंहिंजी छोकिरी हुई, सुमरो छोकिरी हुई नंढड़ी लाड़काणे जी, इशू हल कोन थियो। पंहिंजो फज़ीला सरकी वापसि न आई आहे, इमरान जोखियो न आयो आहे, मोहन न आयो आहे, साहिल कोरे जो न लधो आहे। ऐं जिते जिते असां वञी इंटरफेरेंस कयो, पहुची सघियुसि जमुना लाइ, पहुतुसि राति जो वञी त जमुना जी FIR कटिजी वई ऐं जमुना सां इंसाफ़ थियो, उनखे सज़ा बची वई। उहो त खणी अयाज़ लतीफ़ पली जो ऐं साथी विया। ऐं हींअर बि जेका छोकिरी असांजी आई त असांजी क़ौमी अवामी तहरीक जा साथी हुते राति जो अधी ज़ीनत समूह, अधी राहिला, अधी राणी, अधी ससुई लाखो, अल्ताफ़ ख़ासकेली, शौकत सरेवाली, रफ़ीक कंडराणी, सभु हुते विया राति जो। कंवर राजा ॿिया उन्हनि गोड़ गोड़ हुते कया ऐं पोइ उन्हनि खे एडमिट करायूं ताज़ो। ईअं त कुझु थियनि था, पर हूअं पाण इन्हनि मसइलनि खे ॾिसूं त इन्हनि ते जेका पाण आर्ज़ी चुरपुर था कयूं उन सां उहो मसइलो हल घणो करे नथो थिए। पोइ वरी मूं इकनॉमिक इशूज़ पुछिया हिननि खां, शहज़ाद खां ऐं आमिर खां ऐं फैज़ खां ऐं हिननि जे दोस्त गुल साहब खां बि इहे ई सुवाल त, ऐं सभिनी IBA पास हेड मास्टर्स खां इहो सुवाल, इकनॉमिक या जॉब रिलेटेड इशूज़। मसलन कमांद जे आबाद घरनि गोड़ कयो, रेट साॻियो मिलियो। हणी हणी लठियूं बि खाधो, डंडा बि खाधो, कमांद जो रेट साॻियो मिलियो। सबबु छा आहे त उन्हनि ते हिननि दोस्तनि चयो त जेके तनज़ीमूं आहिनि टीचर्स जूं या ॿियूं एम्प्लॉइज़ जूं, उहे जॾहिं गोड़ गोड़ कनि थियूं त कुझु उन्हनि जा मुतालबा पूरा थियनि था। त उन्हनि में मूं चयोमांनि त उहे मुज़ाहिरनि जे करे मुतालबा पूरा थियनि था, या उहे इन करे जो हुननि वटि पंहिंजे इंस्टीट्यूट्स में हड़ताल जो हिकिड़ो आहे, लेवरेज आहे, इख़्तियार आहे, त उहे लेडी हेल्थ वर्कर्स या उहे इरिगेशन जा मुलाज़िम या उहे डॉक्टर्स या उहे टीचर्स स्कूल पढ़ाइण छॾे ॾियनि या डॉक्टर अस्पतालूं छॾे था ॾियनि, पोइ हुन जा मुतालबा पूरा थियनि था। पर जेके माण्हू पब्लिक सर्विस कमीशन या IBA पास करे अचनि था, उन्हनि खे जॉब अञा मिली कान्हे, त उहे वीचारा उन्हनि इंस्टीट्यूट्स में आहिनि कोन जो उहे छॾे सघनि ऐं हड़ताल कनि। तंहिंजे करे उन्हनि जी ज़रूरत पए या उन्हनि खे उनजी ॻाल्हि मञनि। त पोइ कजे छा? कजे इन जो मक़सदु ॻाल्हि जो इहो थियो त एहतियात न कजे। मक़सदु इहो आहे त एहतजाज आर्ज़ी न कजे, तवील एहतजाज लाइ तयारु थिए। मूं हुननि खां पुछियो त 950 मां तव्हांजा माण्हू घणा था अचनि एहतजाज में, टीचर्स मां, हेड मास्टर्स मां? त चऊं न मां कुझु औरतूं आहिनि, 300 जे आसपास औरतूं आहिनि, कदकोट खां, कश्मीर खां, वारे खां, लाड़काने खां। कीअं अचे? पंहिंजे जाब लाइ कोन ईंदी, पघार मिलंदुसि 50,000, 60,000, 30,000 लख रुपयो पास थियण खां पोइ हुन अधीअ खे उहा अधी पंहिंजे रोज़गार लाइ नथी निकिरणु चाहे। पोइ मुंहिंजो कश्मीर में वञे भला, शिकारपुर में चऊं उते वेंदी आहे, ज़िलनि किने करे वेंदियूं आहिनि। पर हाणे कराची जे 2000 भाड़ो करे पंहिंजे एहतजाज लाइ सभु आयासीं। ईअं छो आहे त 1000 माण्हुनि जो मसइलो न 200 ॼणा निकिरनि था, 800 सुता पिया आहिनि, त इहे 200 असांजा मसइलो हल कराईंदा। सिंध में इहो रिवायत छो आहे त पाड़े जी बिजली कटिजी थी वञे त सभु घर वारा सुता पिया आहिनि, चवंदा आहिनि ओ हू कुट वारो घर वारो आहे। हाणे मुंहिंजो घर आहे न प्रिंस टाउन में, उते पाणी बीहंदो आहे त HD सां ॻाल्हाईंदो आहियां, पोइ ईंदा आहिनि टैंकर, पोइ पाणी कढंदा आहिनि। आसपास जा ॿिया घर मज़े सां सुता पिया हूंदा आहिनि त अया साहब आहे, रोड टुटी वियो, DC साहब खे चयमि, पोइ रोड ठारायमि प्रिंस टाउन जो सॼो।
सॼो ठाराए 3-4 साल अॻु। पोइ वरी जो कुंड वारी जाइ वारा हुआ हिकिड़ा असांजा प्यारा शेख साहब, उन्हनि वरी गैस जे लाइ गटर सॼो रोड टोड़ायो, सॼो खॾा खॾा करे चौक टोड़ाए छॾियो मस्जिद वेठा, वरी गटर वरी खोलाए, वरी म्यूनसिपलिटी वारा किचिरा। त पाड़े जा ॿिया सभु माण्हू, अच्छा या त ग़रीब माण्हू हुजनि, वस न हुजे, उनमें इंजीनियर बि आहिनि, उनमें पुलिस ऑफिसर्स बि आहिनि, उनमें वकील बि आहिनि, उनमें सरकारी मुलाज़िम 19-20 ग्रेड जा बि आहिनि, उनमें करोड़पति ॿिया वापारी बि आहिनि, माचको वेठा हूंदा। रुगो हिते प्रिंस टाउन जी ॻाल्हि न पियो कयां, त भई शिकारपुर वञो, शिकारपुर में जे किचिरे जो ढेर पियो आहे त चौक ते जेके 20 घर हूंदा हुनमें हिकिड़ो घर कोशिशि कंदो, ॿिया वेठा हूंदा त अॻे हिन फ़ोन कयो त हाणे ॿियो फ़ोन कंदो। तीअं जेके एहतजाज थियनि था उनमें कमांद जा आबादगार जेकॾहिं 500 अचनि था, ॿिया 10,000 माचको वेठा आहिनि, त जेकॾहिं थियणो हूंदो त हिन सां थींदो। हाई कोर्ट में पिटिशन फाइल करण लाइ बि 4 ॼणा वीचारा पैसा गॾु करे सरकारी मुलाज़िम अची मिंथ मेड़ करे विझंदा आहिनि, ॿिया उन्हनि खे पंहिंजो चंदो बि कोन ॾींदा। मूंखे ख़बर आहे न, मूंखे दाऊं अची ॿुधाईंदा आहिनि, लेडी हेल्थ वर्कर्स, डॉक्टर्स, टीचर्स, इहे तंहिंजे करे हिन सिंध जे समूरे इशूज़ ते ॻाल्हाइणु चाहियां थो। 1200 माण्हुनि जो इशू आहे, वैक्सीनेटर्स जो या जेल जे मुलाज़िमनि जो या पुलिस वारनि जो। उनमें हाई कोर्ट में पिटिशन, वकील जी फ़ी मसलन ₹1,00,000 आहे या 10 लख आहे, उनमें 50 ॼणा वीचारा 10,000 मिलाए फ़ी कराईंदा, बाक़ी 1100 वेठा हूंदा, त असीं छो पधरा थियूं, ॿियनि फ़ी ॾिनी आहे, उहो पाण ई मसइलो हल थींदो। तंहिंजे करे जेका सिंध में आहे त पाणे ई ईंदो ख़ान, उनखे छॾियो पोइ सिट जेका आहे, आऊं बि कुझु अॻु भरी थियां। सो आऊं अॻु भरी थियण लाइ सिंध जो माण्हू तयारु कोन्हे। ॿियो सुवाल पुछो हिननि खां, दोस्तनि खां, मुंहिंजो तई फलाणे इलाइक़े जा आहियो? चऊं हा। तव्हांजा फलाणा दोस्त फलाणनि ज़िलनि जा? हा। पोइ मुंहिंजो 950 ॼणनि मां तव्हां जेके आहियो उन में घणा आहियो जेके ओॾी महिल 2012-13 में ओचितो बिजा तीर बिजा ते जिमर हणंदा आहियो, ऐं 2018 में, ऐं पोइ वरी अची वञे को लीग जी हुकूमत त पोइ साइकिल ते ऐं आजा साइकिल पे ऐं शेर ते ऐं पतंग ते ऐं बेट ते जिमर हणंदा आहियो? चयोसीं हुते मजबूरी आहे, हणणी पवंदी हूंदी कुझु माण्हुनि खे। चयो असां त कोन था हणूं। मुंहिंजो तव्हां त खणी जेके शहरी आहियो तंहिंमें जज़्बो आहे सुजागी जो, कासिमाबाद रहो था या हदीद रहो था या किथे लाड़काणे सिटी में रहो था, जज़्बो हूंदो। पर जेके 950 आहिनि मां शहर में रहंदड़ 50 हूंदा न, ॿिया 900 वेठा आहिनि, से बिजा तीर बिजा आयो या साइकिल या बैट? चयो ज़रूरु कंदा हूंदा। मुंहिंजो उते जंहिं MNA MPA जे जिमर था हणूं पाण, ऐं बिरयानी जी थैली त हुनजे वेगन में पोइ डाटसन में चढ़ी नारा हणंदा, पाण पढ़ियो लिखियो माण्हू, ग़रीब माण्हू, अञा जी बिरयानी कंदो आहे, पढ़ियो लिखियो, वरी हिकिड़ी ज़बरदस्त मीटिंग कंदो आहे, कार्नर मीटिंग पंहिंजे ॻोठ में, वारे में, कुबे सईद खान में, गड़े खैरे में, डीपले में, छाछरे में, उहो वरी फर्स्ट क्लास मीटिंग करे टंडियाद में, शहजादपुर में, ज़बरदस्त हिकिड़ो इज्तिमा कराए झुमपीर में, उहो वरी उन MNA MPA खे अजरक पाराईंदो आहे। बुखियो माण्हू त वीचारो बिरयानी जी हीअ अजरक पाराईंदा, हुन सां सेल्फी कढाईंदा। पोइ जिन सां सेल्फियूं कढायो था उहे MNA MPA सेनेटर थियनि था, उन्हनि खां पुछो कोन था त असीं 950 माण्हू आहियूं, असांजी नौकिरी लाइ छा कयूं? चयोसीं छा कयूं? मुंहिंजो उन्हनि खां उन टाइम ते पुछो न, जेॾी महिल तव्हां 2018 खां, तव्हां त कॾहिं खां दरबदर पिया थियो न, 2018 खां जॾहिं इलेक्शन में आई चओ नथा वोट ॾियूं, कसम खण ते रख हथ पाक किताब ते, चओ त असेंबली जे पहिरें ॾींहं में इहो बिल मंज़ूर कराइण लाइ तूं कोशिशि कंदे। इहो त सवाल पुछो ई कोन था, इहो त चओ ई कोन था सेनेटर के, MNA के, MPA के। परॾेह में सिंधी वेठा आहिनि, अमेरिका, कैनेडा, इंग्लैंड। उन्हनि वटि जॾहिं करप्ट वज़ीर अचनि था, उहे उन्हनि खां सवाल पुछनि ई कोन था। उते बैग खले न्यूयॉर्क एयरपोर्ट मां बैग गैलींदा, लंडन एयरपोर्ट मां बैग गैलींदा ॿाहिरि निकिरनि था। हीअ अदबी मेला पिया थियनि, सकाफ़ती मेला पिया थियनि। तव्हां ॾिसंदा आहियो न इफ़्तिताह केरु था कनि? इफ़्तिताह बि वज़ीर, आख़िरत बि वज़ीर, विच बि वज़ीर, 8 वज़ीर घुराईंदा आहिनि। हिकिड़ो सेशन पे ॾिठमि कुझु ॾींहं अॻु में कंहिं हिकिड़े मेले जो, उनमें 6 ॼणा हुआ, 5 जेके इक़्तिदारी सिंध जी इक़्तिदारी पार्टी जा हुआ, 6 मेज़बान इक़्तिदारी पार्टी हो, हिकिड़ो 6 ॼणो कन विहारे खे ॾियो जंहिंजो सरकार सां वास्तो कोन हो। ॾिठो चोथो ॾिठो अथमि 6 ॼणनि जो सेशन, उनमें मेज़बान बि बिजा तीर बिजा, 5 मां 4 जेके ॿिया मेंबर आहिनि से बि बिजा तीर बिजा, 5 मिड़ई टोकन तौरु विहारे खे ॾियो। बलोचन वीचारनि जो सेशन बंदि करे छॾियो, बलोचन वीचारनि खे लठियूं हणी धिका ॾेई भॼाए कढी छॾियो। पहिरीं चऊं बलोचन जो सेशन था कयूं फेस्टिवल में, पोइ बलोचन खे धिकारी कढी छॾियो, जो भॼो था। छाकाणि त जिन मालिकनि जे तरफ़ां उन्हनि खे पैसा मिलनि था उहे मने था कनि, न कयो। तंहिंजे करे जेके मालिकनि जे ख़र्च ते हलनि था, तव्हां सुञाणप ॾिसो, जेके मालिकनि जे ख़र्च ते मेलो कराईंदा, सकाफ़त कराईंदा, कल्चर कराईंदा, उहो कराची आर्ट्स काउंसिल हुजे, उहो मेट्रोपोल होटल हुजे, हैदराबाद जो सिंध म्यूज़ियम हुजे, जामशोरो सिंध यूनिवर्सिटी, महराण यूनिवर्सिटी हुजे, हैदराबाद जी आर्ट्स काउंसिल हुजे, बीच लग्ज़री हुजे, उनजी सुञाणप इहा अथव त जेकॾहिं उन में 70% ते चेक करे वठो, 60-70% सरकार ऐं सरकार जा मनपसंद माण्हू वेठा आहिनि, त सम्झी वञो त 10-15 करोड़ मिलिया, जंहिंमां 2 करोड़ ख़र्च थिया, 13 करोड़ खाली विया। साॻी तरह जेके मुलाज़मतूं आहिनि, तव्हां सम्झो था IBA जा हेड मास्टर्स आहिनि, तव्हां सम्झो था त इहा हेड मास्टर जेके वेठा आहिनि, इहो रुगो तव्हां सां टेक्निकल इशू आहिनि, तंहिंजे करे तव्हांखे कोन था खणनि।
इहे 1000 नौकरियूं ॿियनि माण्हुनि खे पैसनि ते ॾियणियूं आहिनि ऐं इहे 1000 नौकरियूं पंहिंजे तक जे हिकिड़े सिंध में 25 ज़िला हर तक में जेकॾहिं 400 नौकरियूं ॾियनि 40 नौकरियूं ॾियनि त इहे 1000 नौकरियूं वेंदियूं हलियूं 25 ज़िलनि में 40 नौकरियूं MNA MP जा भाणेजा भाइटिया उन्हनि जूं पोलिंग स्टेशनूं संभालींदड़ उन्हनि जा कमी कासबी उन्हनि जा मुलाज़िम उन्हनि जा नौकरनि जा चाकरनि जा चूकरनि जा भीमकश उहे सभु वेही उन्हनि खे नौकरियूं ॾींदा लिस्टूं वेंदियूं हलियूं पब्लिक सर्विस कमीशन में ऐं कोर्टुनि खे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि आडी आल्टरम पार्टम नो पर्सन शुड बी कंडेम्ड अनहर्ड कंहिं माण्हू खे ॿुधण खां सवाइ जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो न कयो इहो पंहिंजे अदालत जो हिकिड़ो उसूल आहे सॼी दुनिया में जंहिंजे करे कंहिंजे बि ख़िलाफ़ु टीचरनि जे ख़िलाफ़ु डॉक्टरनि जे ख़िलाफ़ु को फ़ैसिलो कयो त पहिरीं तफ़सील सां उन IBA पास हेड मास्टर्स खे ॿुधो त सही त उन्हनि जूं ग्रेवंस छा आहिनि ऐं ॿियो त हिकिड़ो लफ़्ज़ आहे वेस्टेड इंट्रस्ट हिकिड़ो माण्हू जॾहिं को इम्तिहान पास करे थो त उनजो हक़ पैदा थी थो वञे हाणे उन हक़ खे ख़तमु करण लाइ को वॾो रीज़न खपे तंहिंजे करे हिकिड़े माण्हू इम्तिहान पास कया उन्हनि खे नौकिरी ॾियणु तव्हांजी ज़िमेदारी आहे तव्हांजो फ़र्ज़ु आहे सिंध हुकूमत जो सिंध में हिकिड़ो अज़ाब आहे उन ते पाण पुछूं कोन था ॾिसो था लाहौर में 2 छोकिरियुनि वीचारनि प्यार जो इज़हार कयो न करणु खपनि यूनिवर्सिटी में ॿाहिरि वञी कनि पर एडल्ट हुआ मेच्योर हुआ उन्हनि चयो बाबा प्रपोज़ कयो शादीअ लाइ शादी त बुनियादी हक़ आहे न उन्हनि खे एक्सपेल करे छॾियो ऐं 13 सालनि जी कविता आहे ओड उनखे झले हुजूम में विहारे उनखे कन्वर्ट करे छॾियो तंहिंजे करे हिते ॿिठो निज़ाम आहे हिकिड़ो ॿिठो निज़ाम आयो न बलदियात लाइ ॿियो ॿिठो निज़ाम आहे सिंध में त जीअं वणेसि तीअं वॾेरा इक़्तिदारी जेको कमु करिणो हूंदनि सो हीअं मिंट में कंदा जेको न चवंदा कोर्ट जी पाबंदी आहे कोर्ट हिननि खे डिपुटेशन ते पाबंदी विधी आहे न पोइ सभु माण्हू वेठा आहिनि कोर्ट हिननि ते पाबंदी विधी आहे त कचे जा ॿेला ख़ाली करायो पोइ घणा ॿेला ख़ाली कराया आहिनि सिंध सरकार कोर्ट जो ऑर्डर कोर्ट चयो आहे त फारस ते कब्ज़ा ख़तमु कयो हिकिड़े MNA MP सेनेटर नाज़िम वटि 1000 ॿ-ॿ एकड़नि जा कब्ज़ा आहिनि केतियूं ठहियल आहिनि ख़ाली कोन था कराइनि चवण जा पंहिंजा आहिनि डिपुटेशन उन जा खाटो पुटनि उहे कमाए था ॾियनि उन्हनि खे नौकरियूं ॾींदा हटाईंदा वरी बिल पास करे सिंध असेंबली जो ख़ुशूसी इजलास करे बिल पास कराए उनखे ॾींदा ईअं होॾा मर्कज़ में इमरान ख़ान बि ईअं थो करे जेको माण्हू रखिणो अथनि ॾिसो हीअ हिकिड़ो क़ौमी असेंबली मेंबर हुनजी ना हली त थी हुनखे सेनेटर करे छॾियो तंहिंजे करे हिकिड़ी अटकल आहे हिननि सभिनी जी हिननि जो सिंध सां को वास्तो कोन अथव तंहिंजे करे सॼी टीम ई आहे हीअ PTI हुजे लीगू हुजनि PP हुजनि इन्हनि वॾनि माण्हुनि जी पार्टियुनि जो को वास्तो कोन्हे सिंध में ही पंहिंजा प्यारा जिगर जेके वेठा आहिनि से 2008 खां वेठा आहिनि हाणे इन्हनि बचा कबा आहिनि न जानवर बचा ॿिली बचा कंदी आहे 8 बचा ॿिली ॾे 5 ॿिलियूं जी पालियो 8 बचा ॾींदी पहिरें दफ़े थींदी 40 बचा 6 महीने खां पोइ वरी 40 बचनि मां 6 ॿिलियूं सभु 40 ई बचा ॾींदियूं या 20 ॿिलियूं बचा ॾींदियूं 8 वरी मल्टीप्लाए कयो त उहो थींदो 160 साल खां पोइ हिकिड़ी ॿिली मां या 4 ॿिलियुनि मां थींदियूं 160 ॿिलियूं 12 सालनि में हिननि एतिरी करप्शन कई आहे एतिरा वसीला विराया अथनि सहाफ़िन में अदीबनि में शाइरनि में ब्यूरोक्रेट्स में TV एंकरनि में TV होस्ट में कलमकारनि में कालम नवीसनि में ड्रामा निगार वॾा कंधार सिंध जे लाइ उहे सभु ड्रामा नगार हिननि जो दिफ़ा वेठा कंदा जेके वॾा ड्रामा नगार कलमकार मर्द तोड़े औरतूं ॾिसंदो ख़बरूं वॾियूं सिंध जी ॻाल्हि करे पोइ चवंदा कीअं भई हीअ मिड़ी चङा आहिनि ऐं ॿियो छा कंदा हिननि ते हथु हल्को रखी जेके हिननि जा मुखालिफ़ हूंदा उन ते हमलावर थींदा हिकिड़ी पॉलिसी जो तरीक़ो इहो आहे त तव्हीं निर्वार थी हिकिड़े ठग माण्हू जी सपोर्ट कयो उहो त निर्वार थींदो एक्सपोज थींदो सभु चवंदा हुआ ठग जी सपोर्ट पियो करे ॿियो तरीक़ो इहो आहे त ठग खे चवंदा हिन में मिड़ी चार ना ठा ठगी पिया पर हू जेको हू हथु करे वियो न मोह बिशीदी जो खणी वियो हिन हीअ पैसा खाई वियो आहे पर मोह बिशीदी वॾो ज़ालिमो आहे मोह बिशीदी जो ज़िक्र किथां आयो हींअर तुंहिंजे ॻोठ में वेठो आहे हीअ अमरा पैसा इहो खाई वियो तूं मोह बिशीदी आहे पार पियो ॾी तंहिंजे करे इहो तरीक़ो आहे अदा हीअ सही कोन्हनि पर हो हुन वॾो ज़ुल्म कयो ॿियो छा कंदा तव्हांजा 50 अरब ख़ासि खपी वेंदा सिंध जे माण्हू खे वरी बत्ती जे पोयां लॻाए पोइ चवंदा हिकिड़ी ओ दादू में या शिकारपुर में या फैसलाबाद में हिकिड़ी जूतनि जी कंपनी आहे त जुतीअ जे अजरक जी डिज़ाइन ठाही आहे हाणे साईं सिंधी क़ौम सॼी शुरू थी जुती ते अजरक जी डिज़ाइन ठही वई जुतीअ जी तोइन थी वई टपड़ खाॼी विया सीता दादू केनशाह मेड़ सेवण सॼो टपड़ विया हलिया और नवां देरा गड़ी ख़ैरा रता देरा सभु विया लुट जी तबाह थी गड़ी यासीन सुल्तानकोट भीग थी वई जुती ते अजरक जी डिज़ाइन ठही वई ॿियो फलाणे माण्हू तोहिन कई ॿियो फलाणे वज़ीर चई केॾो सिंधी जट अबा सिंधी जट तव्हां बनाया न जेकॾहिं सॼी दुनिया चए थी सिंधी जट त तव्हीं उन जट वारे जुमिले ते जंग करण जे बजाए इहो साबित छो नथा कयो त सिंधी जट कोन्हनि 7 करोड़ माण्हू सभु जट थोरी
असीं तमामु लाइक़ क़ाबिल असांजा नौजवान असांजी भेनरूं का उन्हनि खे मौक़ा ॾियो न। हुननि जे जट चवण जे इल्ज़ाम जो मुक़ाबिलो इहो कोन्हे त तव्हांजा पालतू माण्हू अची रुॻो फेसबुक ऐं सोशल मीडिया ऐं ट्विटर ते हकलूं कनि। उन्हनि जो तरीक़ो इहो आहे त तव्हीं ॿुधायो त हेतिरनि सिंधनि खे स्कॉलरशिपूं ॾिनियूंसीं, हिननि कॉमनवेल्थ जी कयो, हिननि USA जी कई, हिननि ASEAN जी कई, हीअ यूरोप हलिया विया, हीअ होॾां हलिया विया, हीअ मलेशिया हलिया विया, हीअ CSS पास कयूं, हेतिरनि असां सिंध जे फलाणनि शहरनि में असां लाइब्रेरियूं तयारु कयूं आहिनि जिते सिंधी छोकिरा CSS जी तयारी कंदा, असां हीअ मेरिट ते नौकरियूं ॾिनियूं आहिनि, सिंध क़ाबिल आहे। हाणे जुती अजरक ते ठही वई, असांजी लस्सी जी गिला थी वई, असांजो जेको भरतो उनखे फुरे विया, थर में पैसा खाई, पोइ जेके करोड़ अरब रुपया खाईंदा आहिनि उहो वरी हिकिड़ी सिंधी कोलियाणी जॾींदा आहिनि वीचारी मिस्किन, उनखे ट्रक में विहारे चवंदा आहिनि ट्रक ड्राइव पे, सिंधी कोलियाणी ट्रक बि ड्राइव करे। वाह से सिंधी कोलियुनि ऐं भीलनि ऐं मेघवाड़नि जा हज़ारे ॿार बुख में तड़पी तड़पी थर में मरनि पिया। उमरकोट में, थर में, मीरपुर ख़ास ज़िले में सिंध जे अक़लियतुनि जा मासूम ॿार माउ जे हंजनि में, माउ जूं छातियूं सुकी वियूं आहिनि बुख में, खीर जी फुड़ी कान्हे, अटो आहे कोन, खुराक आहे कोन, अटे जूं गुड़ियूं चुराए विया, पाणी पीअण जो आहे कोन। पोइ हिकिड़ी कोलियाणी ट्रक में विहारबी, हिकिड़ो फुटबॉल में वेंदो मेघवाड़, हिकिड़ो जेको वेंदो भील, उन भील खे मोकिलींदा त हिनखे कराची में वज़ीर आला तमग़ो पियो ॾे, 3 फोटा ॾेई सिंध जा वरी अरबे रुपया ॿिया खाई वेंदा। हीअ ठगनि जो टोलो आहे सॼी दुनिया में। मूं त चयो त ॿिलीअ जे बचनि वांगुरु ई पकड़िजी विया आहिनि। अदीबनि, शाइरनि, पब्लिक सर्विस कमीशन में ॿिली जा बचा वेठा आहिनि। हाणे उहे 3-4 ॿिलियूं हुयूं न जेके 2012 2009 में आयूं, उहे 2008 में 2 ॿिलियुनि जेके बचा ॾिना, उहे ॿिली जा बचा पुलुंगड़ा म्याऊं करे उहे पब्लिक सर्विस कमीशनूं, उहे वेठा आहिनि तव्हांजा इरिगेशनूं, उहे तव्हांजा हाईवे, उहे तव्हांजा बल्दिया, उहे तव्हांजा फैक्ट्रियूं, उहे पब्लिक हेल्थ, उहे एजुकेशन, उहे हेल्थ। को MSI ॿिली जो बचो नंढड़ो, उहो हाणे थी वियो ॿिलो थी वियो आहे, झंगराड़ो ॿिलो थी वियो आहे, उहो MSI। ॿियो ॿिली जो बचो थी वियो हाणे कमिश्नर, उहो ही कमिश्नर वेठो आहे, उहो चवंदो असीं सही आहियूं। ॿियो ॿिली जो बचो नंढड़ो आहे, उहो जेको थी वियो सेक्रेटरी, उहो सेक्रेटरी ॿिली जो बचो वॾो थी वियो पलुंगड़ो। हाणे उहे सभु वेठा आहिनि, उहे सभु तव्हांखे छा वेठा चवंदा? अदा पोइ करप्शन किथे कोन्हे? अबा पाणी कोन्हे? सही, पाणी किथे कोन्हे? सूडान में कोन्हे। 100 माण्हू खणी उन्हनि सां तव्हांजे हिकिड़े सिंध जी भेट कंदा। 100 मुल्क खणी अलॻि अलॻि हिकिड़े माण्हू जी भेट थींदी आहे, हिकिड़े सां। अमेरिका जी भेट थींदी रूस सां, चीन जी भेट थींदी वञी जापान सां, या हिकिड़ो मुल्क खणी चवंदो बाबा करप्शन आहे, करप्शन त बाबा एथियोपिया में बि आहे। पोइ हाणे सॼी भेट एथियोपिया था कनि, त एथियोपिया में पेट्रोल आहे फलाण न, पोइ वरी चवंदा बाबा डेज़र्ट तबाह थियो, चवंदो उहो त सूडान में बि आहे। चवंदा बाबा फलाणे जा हादसो थियो, उहो नेपाल में बि थियो आहे। अबा फलाणो जंग लॻो पियो आहे, पाणी थियो, दुबई में पाणी कोन्हे। दुनिया जा 100 मुल्क खणी वञो, इहो ज़िक्र ई कोन कंदा त सिंध वटि पेट्रोल आहे, सिंध वटि गैस आहे, सिंध वटि 7 नंबर कोयले जो ज़ख़ीरो आहे, सिंध वटि गोरख आहे, सिंध वटि समुंड आहे, सिंध वटि केटी बंदर आहे, सिंध वटि बदीन वटि समुंड आहे, सिंध वटि बहितरीनु इरिगेशन जो निज़ाम आहे अंग्रेज़नि जो ठहियलु। उहो ज़िक्र अदा होॾा बि आहे, होॾा बि आहे, अदा छा कयूं? ॾाढी कोशिशि कईसीं पर होॾा तबाही आहे मथां। ॿियो वफ़ाक़ खयो आहे, वफ़ाक़ वटि अॻे इख़्तियार हुआ 50 सैकड़ो, हाणे वफ़ाक़ वटि 25 सैकड़ो, 70 सैकड़ो अरिड़हीं तरमीम खां पोइ तव्हांजा इख़्तियार। ही जेके IB हेड मास्टरनि खे वफ़ाक़ रोके वेठो आहे, इमरान ख़ान रोके वेठो आहे, नवाज़ शरीफ़ रोके वेठो आहे, असफद यार वली वेठो आहे, अल्ताफ़ हुसैन वेठो आहे, केरु रोके वेठो आहे? हिन केरु रोकियो आहे? मोदी जी बने गई आहे तव्हांखे त इरिगेशन जा, डॉक्टर्स जा, हीउ जेको कोविड आयो हुन में डॉक्टर्स सां जेको हशर कयो, उनखे किट्स ॾिनो, डॉक्टर्स खे उहो अलाउंस ॾिनो, डॉक्टर खे वसीला ॾिनो, जेके फ्रंट लाइन फाइटर्स आहिनि कोविड जे ख़िलाफ़, कुझु कोन ॾिनो, टपड़ खाई वियो। त इहे सभु इख़्तियार कंहिंजा आहिनि? वैक्सीन कयो था सॼी दुनिया में, वैक्सीन में चट मुल्क पाकिस्तान आहे, वैक्सीन आई कान्हे। हिकिड़ो वफ़ाक़, उनजो वास्तो ई कोन्हे। उहो वफ़ाक़ में अलाए कहिड़ा माण्हू वेठा आहिनि कॉन्ट्रेक्ट ते, जेके वेठा माल कमाइनि, मथे तब्दीली लाएंगे, तब्दीली नाले में हाणे टपड़ सभु खाई विया। 5, 7, 8, 10 माण्हू आहिनि जेके वेठा आहिनि वज़ीर आज़म साहिब सां, उहे टपड़ वेठा खाई। उहे जहिड़ा अॻे हुआ जहिड़ा अॻे हुकूमत हुई अहिड़ा जा वड़ा आहिनि। वरी सिंध हिननि खे लिखी पढ़ी ॾिनी, हीअ टपड़ खाई विया। तंहिंजे करे ही IBA हेड मास्टरनि सां ठगी बंदि कयो, सिंध जे समूरनि मुलाज़िमनि सां ठगी बंदि कयो। क़ौमी अवामी तहरीक हिननि जी जाइज़ ऐं हिननि जी मुस्तक़िल मिज़ाजी सां हलंदड़ जदोजहद जी सपोर्ट थी करे। हिननि खे नौजवाननि खे गुज़ारिश थो कयां सुभाणे जे एहतजाज में शरीक थियो ऐं हिननि जी फुल मदद कयो। क़ौमी अवामी तहरीक कराची खे गुज़ारिश थो कयां, पर हिननि खे गुज़ारिश थो कयां, हिननि पिया जोधनि खे, जेके असांजा IBA जा जोधा आहिनि, ॿिया सभु आहिनि, हिननि खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे तव्हां इहो सोचो त तव्हां सुभाणे जॾहिं इलेक्शन ईंदी आहे तॾहिं तव्हां आइडियाज़ हिननि ते अमल कंदा आहियो कोन कंदा आहियो? तव्हां ओॾी महिल इन शइ ते गौर कंदा आहियो त जॾहिं इलेक्शन थी अचे त इहे उहे MNA MP जेके तव्हांजे इलाइक़नि जा उहे हाणे असेंबलियुनि में वेठा आहिनि, उन्हनि खां तव्हां कॾहिं आॾियो सुवालु पुछो आहे? उन्हनि खां तव्हां सवाल ई कोन पुछो आहे त छा थियो, जवाब ई कोन तलब कयो अथव। उन्हनि सां त तव्हीं गॾु आहियो, तव्हीं माना हीअ जेके 4-5 ॼणा वेठा इहे न,
जेके सिंध जा समूरा मुलाज़िम आहिनि जेके पंहिंजे हक़नि लाइ हींअर जदोजहद ॾियनि उहो ओॾी महिल त बिजा तीर बिजा कंदा आहियो या हिकु आजा साइकिल ते आजा शेर पे आजा बेट ते ऐं पोइ तव्हांजा टपड़ खाए वञनि ऐं पोइ जेके वरी जेके मस्तु मलंग बीहंदा इलेक्शननि में उन्हनि खे चवंदा आहियूं अदा मुतबादिल कोन्हे पैनाफ्लेक्स कोन ठाराई 2 करोड़ जा अदा 100 गाॾियूं कोन करे ॾिनई अदा एजेंटनि खे बिरयानी कोन मिली अदा टेट कोन लॻो। हाणे इहे दलील ॾेई हैदर बख्श जतोई खे हारायो इहो दलील ॾेई रसूल बख्श फलीजी खे हारायो इहे दलील ॾेई GM सैयद खे हारायो इहे दलील ॾेई सोबे ज्ञानचंदानी खे हारायो इहे दलील ॾेई जाम साकी खे हारायो इहे दलील ॾेई सिंध जे हर माण्हूअ खे हर मुतहरिक माण्हूअ खे सिंध जे माण्हुनि इहो दलील ॾिनो आहे उनखे हाराए फेका कराए पोइ वरी चवंदा आहियो अदा ज़ुल्म आहे तबाह थी वियासीं लुटिजी वियासीं जेॾी महिल उहो निशांबर थियण जो वक़्तु हूंदो आहे ओॾी महिल त इहे गुम थी वेंदा आहियो। सिंध जा माण्हू जेॾी महिल महल ईंदी आहे मूंखे हाणे बलदियाती चूंडूं अचनि पियूं न ओॾी महिल गुम थी वेंदो पोइ बलदियाती चूंडुनि में वरी 2 नंबर माण्हुनि खे खटराए पोइ चवंदो नाज़िम स्कॉलरशिपुनि जा पैसा खाई वियो नाज़िम रोड जा पैसा खाई वियो काउंसलर असांजो जेको घिटीअ जा पैसा खाई वियो तंहिंजे करे जेॾी महिल उहो चवंदा आहिनि न त लफ़्ज़ थोरा ग़लति आहिनि तंहिंजे करे उहो एग्ज़ैक्ट कोन थो ॿुधायां पर चवंदा आहिनि त खाइण महिल गॾु ऐं पोइ ॿिए टाइम ते वरी ॿिए पासे तंहिंजे करे ईअं न कयो त वोटनि महिल गॾु करप्ट माण्हुनि सां ऐं आराम करण वक़्तु वरी ॿी खट ते ईअं न कयो ओॾी महिल ॾुख सुख में माण्हुनि सां गॾु हुजो। सिंध जा माण्हू ॾुख सुख में पंहिंजे वतन जे तब्दीली जी ख़्वाहिशमंद जदोजहद कंदड़ माण्हुनि सां न हूंदा त सिंध जे माण्हुनि सां ईअं ई थींदो रहंदो जेको ईअं थिए पियो। हीउ थियणु तव्हांजे नसीब कोन्हे हीउ तव्हां पाण कयो आहे तंहिंजे करे असीं सिंध जे माण्हुनि सां गॾु आहियूं उन्हनि जी हर जदोजहद में क़ौमी अवामी तहरीक फ्रंट लाइन ते हूंदी पर सिंध जे माण्हुनि खे अपील थो कयां त पाण खे तब्दील कयो पंहिंजे नौजवान में वैसा पैदा कयो। सिंध जा नौजवान सचा नौजवान सिंध जा जेके कारकुन अथव न सियासी पार्टियुनि में रुगो क़ौमी अवामी तहरीक न कारकुन कहिड़ी बि क़ौम परस्त मज़हबी जमहूरी पार्टी जा कारकुन सचो हूंदो अथव वेठो इक़्तिदारी पार्टियुनि जा वीचारा करप्ट था थी वञनि आम कारकुन जेके इक़्तिदारी पार्टियुनि में कोन्हनि उहे सचा हूंदा अथव उन्हनि सचनि कारकुननि सां गॾिजी क़ौम परस्त तरक़ी पसंद प्रोग्रेसिव मज़हबी डेमोक्रेटिक रोशन ख़्याल पार्टियुनि जे कारकुननि सां गॾिजी पंहिंजे ॻोठनि ऐं शहरनि में नज़र रखो करप्शन ते प्रोजेक्ट्स ते रोडनि ते रस्तनि ते वाटर कोर्सनि ते सॼे सिंध में मॉनिटरिंग कमेटियूं ठाहियो वाटर कोर्स जो कमु हले पियो सही लाइब्रेरी ठही आहे कान ठही आहे लाइब्रेरी जा पैसा त कोन खाइजी विया अस्पताल में दवा आई आहे वैक्सीनेशन थी आहे छा पियो थिए हीअ ॾिसो न लाड़काणे में हिकिड़ी वीचारी असांजी भेण खे अस्पताल में हुन सां छा थियो आहे तंहिंजे करे सिंध में इन्हनि सभिनी शयुनि ते सुजाग थियो। IBA जा हेडमास्टरनि जो इशू रुगो हिननि जो कोन्हे इन सां 1000 ख़ानदान जुड़ियल आहिनि उन्हनि 1000 ख़ानदाननि में जेकॾहिं 300 माण्हू 400 500 खे ॿार आहिनि त उहे ॿार 3-3 4-4 ॿार उहे ॿार हूअं पढ़नि हा उहे ॿार हूअं स्कूलनि में सुकून सां वेठनि था उन माई वीचारी घर में पंहिंजे बचनि जे लाइ नाश्तो तयारु करे बैग ठाहे स्कूल मोकिले आहे हाणे हुनजे मथां तलवार पई लटके त हुनजे मुड़ुस खे या हुनजी ज़ाल खे नौकिरी मिलंदी या कान मिलंदी 1000 ख़ानदाननि सां खेॾो पिया 1000 ख़ानदान माना उन्हनि जे आसपास रहंदड़ 20-25 हज़ार माण्हू ऐं उन्हनि खे ॾिसी वरी मायूसी जो दाइरो वरी लखे माण्हुनि में सिंध जे मुस्तक़बिल सां सिंध जे रोज़गार सां सिंध जी इकनॉमिक सस्टेनेबिलिटी सां सिंध जे फ्यूचर सां खेॾणु बंदि कयो उन्हनि खे पंहिंजे हक़ में महिरबानी।